मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 20 हिस्सो 3 मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार आऊं आहियां सनाउल्ला महर। सो प्यारा बारो, हिन खां पहिरें वारे लेक्चर में असीं जेको आहे चैप्टर नंबर 15 जा न्यूमेरिकल्स सॉल्व कया हुआसीं ऐं न्यूमेरिकल्स जेको आहे असां 4 सॉल्व कया हुआसीं ऐं हींअर बक़ाया असांजा 3 न्यूमेरिकल्स रहनि था। तो हिन वीडियो में असां सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हींअर असीं जेको आहे न्यूमेरिकल नंबर 5 खां स्टार्ट कयूं था ऐं इन जी स्टेटमेंट में चवे थो द पोटेंशियल डिफरेंस अप्लाइड टू अ पोर्टेबल रेडियो टर्मिनल इज 6 वोल्ट्स। Determine the resistance of the radio when a current of 20 milliampere flows through it। चवे थो त हिकिड़ो असां वटि पोर्टेबल रेडियो आहे ऐं यानी उनखे असां किथे बि मूव करे सघूं था आसानीअ सां। उनजा जेके टर्मिनल्स आहिनि उन्हनि में जेका वोल्ट्स आहिनि उहे आहिनि 6 वोल्ट्स। चवे थो त उन रेडियो में जेको करंट गुज़रे थो उहो गुज़रे थो 20 मिली एम्पियर्स। त चवे थो त उन टर्मिनल्स में जेको रेजिस्टेंस हूंदो उहो केतिरो हूंदो, उहो तव्हां असांखे ॿुधायो। सभ खां पहिरीं असां डेटा जी तरफ़ हलंदासीं। तो डेटा में असां वटि पोटेंशियल डिफरेंस जेको मिलियल आहे या वोल्ट्स करणी चऊं असां, उहा असांखे मिलियल आहे 6 वोल्ट्स ऐं उन खां बाद में करंट असांखे मिलियल आहे 20 मिली एम्पियर्स ऐं हिन 20 मिली एम्पियर्स खे असांखे जेको आहे त एम्पियर्स में तब्दील करणो पवंदो। तो असां हिन 20 खे डिवाइड कंदासीं 1000 सां त असां वटि जवाब में निकिरी ईंदो 0.02 एम्पियर्स ऐं उन खां बाद में असांखे मालूम छा आहे मालूम करणो आहे असांखे रेजिस्टेंस। सो सॉल्यूशन जे तरफ़ हलंदासीं ऐं हाणे जेकॾहिं असां हिन डेटा खे ॾिसूं प्यारा ॿारो त असांखे 3 शयूं मिलंदा आहिनि, वोल्टेज, करंट ऐं रेजिस्टेंस। हिकिड़ो कानून आहे जेको इन टिनी शयुनि खे हिकिड़े फार्मूले में मर्ज करे थो। उहो कानून कहिड़ो आहे? उहो आहे असांजो ओम्स लॉ। हाणे ओम्स लॉ जे मुताबिक़ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे V = IR। असांखे मालूम छा करणो? R यानी रेजिस्टेंस। त असां हिन फार्मूले खे रीअरेंज कंदासीं। हीअ थी पवंदो असांजो R = V/I। हाणे वोल्टेज असांखे मिलियल आहे जेका आहे 6 ऐं करंट बि असांखे मिलियल आहे 0.02। हाणे जॾहिं 6 खे असां 0.02 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 300 ओम। त हिन ॿिनि टर्मिनल्स में यानी रेडियो जा जेके ॿ टर्मिनल्स आहिनि उन्हनि में जॾहिं 20 मिली एम्पियर जो करंट फ्लो पियो थिए ऐं उनजो जेको पोटेंशियल डिफरेंस आहे उहो 6 वोल्ट्स आहे, त उन टर्मिनल्स में जेको रेजिस्टेंस क्रिएट थींदो उहो थींदो असांजो 300 ओम। उन खां बाद में प्यारा वारो हींअर असीं न्यूमेरिकल नंबर 6 जे तरफ़ हलूं था, जंहिंजी स्टेटमेंट में चवे थो resistance of 4 ohm, 6 ohm and 12 ohm are connected in parallel and then connected to 6 volt EMF source. Determine the value of the circuit equivalent resistance, the total current flowing the circuit and the current that flows through each resistance. हाणे हिन चवण जो मतिलबु इहो आहे त असां वटि टे जेको आहे त रेजिस्टर्स मौजूदु आहिनि जंहिंजा वैल्यूज़ आहिनि 4 ओम, 6 ओम ऐं 12 ओम ऐं उन खां बाद में इन्हनि खे असां हिकिड़े सर्किट में हिकिड़ी बैटरीअ सां कनेक्ट कयो आहे। उन बैटरीअ जा जेके वोल्टेज आहिनि उहे 6 वोल्टेज आहिनि। हाणे चवे थो त इन टिनी रेजिस्टर्स जा असांखे इक्विवेलेंट रेजिस्टेंस बि ॿुधायो। उन खां पोइ इन पूरे सर्किट में जेको करंट फ्लो थो थिए उहो केतिरो थो थिए। उन खां बाद में हर हिकु रेजिस्टर में करंट केतिरो थो फ्लो थिए। यानी 3 शयूं असांखे मालूम करणियूं आहिनि। सभ खां पहिरीं असीं जेको आहे त पहिरीं रिक्वायरमेंट जे तरफ़ हलंदासीं, जंहिंमें असांखे चवे थो त हिन टिनी रेजिस्टर्स जा असांखे जेको आहे त इक्विवेलेंट रेजिस्टेंस ॿुधायो। ठीकु आहे। सभ खां पहिरीं असां डेटा जी तरफ़ हलंदासीं प्यारा ॿारो। डेटा में असांखे छा छा मिलियल आहे? सभ खां पहिरीं असांखे जेको आहे रेजिस्टर्स जा वैल्यूज़ मिलियल आहिनि। R1 4 ओम, R2 6 ओम ऐं R3 12 ओम। हाणे असांखे वोल्टेज बि मिलियल आहे जेका आहे असां वटि 6 ओम ऐं असांखे मालूम छा आहे मालूम करणो आहे असांखे हिते जेको आहे त इक्विवेलेंट रेजिस्टेंस। हाणे हिते जेका असां सॉल्यूशन कयूं था उहा असां हिन पहिरें पार्ट जी था कयूं ऐं हे जेके 2 पार्ट्स आहिनि उहे असां अॻियनि स्लाइड्स में कंदासीं। ठीकु आहे प्यारा ॿारो, हींअर असीं सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं। सभ खां पहिरीं असां जेकॾहिं हिन रेजिस्टर जी कॉम्बिनेशन खे ॾिसूं त ही सर्किट में कहिड़ी कॉम्बिनेशन सां कनेक्ट थियल आहे, उहो थियल आहे पैरेलल। तव्हां हिन डायग्राम में बि ॾिसी सघो था त जेके असांजा रेजिस्टर्स कनेक्ट थियल आहिनि उहे पैरेलल में कनेक्ट थियल आहिनि ऐं जॾहिं असांजा रेजिस्टर कंहिं बि सर्किट में पैरेलल सां कनेक्ट थियल हूंदा आहिनि त उन्हनि जी इक्विवेलेंट रेजिस्टेंस मालूम करण जे लाइ असां फार्मूलो यूज़ कंदा आहियूं 1/RE = 1/R1 + 1/2 + 1/R3। अगरि जेकॾहिं असांजा इहे रेजिस्टर्स सीरीज़ में कनेक्ट हुजनि हा त असां सिर्फ़ु जेको आहे त उन्हनि खे पाण में
प्लस कयूं आहे, पोइ असां हीउ डिवाइड वारो फार्मूलो यूज़ न कयूं आहे। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हीउ असां वटि फार्मूलो अची वियो। हाणे इन फार्मूले में जेको आहे त असां हिन रेज़िस्टर्स जा जेके वैल्यूज़ आहिनि उहे असां जेको आहे त पुट कंदासीं ऐं हीअ जेको आहे त असां वैल्यू पुट कयासीं। उन खां बाद में असां हिननि जी जेको आहे त एलसीएम वठंदासीं। ठीकु आहे, हाणे एलसीएम जेका हिननि जी निकिरंदी उहा निकिरंदी 12। हाणे जॾहिं 12 खे असां डिवाइड कंदासीं 4 सां, 3 दफ़ा टेबल लॻंदी ऐं 3 खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻा 3। उन खां पोइ 12 खे 6 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 2 ऐं 2 खे जॾहिं मल्टीप्लाई कंदासीं 1 सां त साॻा असांजा 2 ईंदा। उन खां पोइ 12 खे 12 सां डिवाइड कंदासीं 1, 1 खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं 1। हाणे उन खां बाद में हिते थींदा असांजा 3, 3 प्लस 2 5, 5 ऐं 1 6। ठीकु आहे, हाणे हिते असांजो जेको वैल्यू थींदो उहो थींदो 6 डिवाइड बाय 12। हाणे 6 डिवाइड बाय 12 जॾहिं कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.5। 1 अपॉन r इज इक्वल टू 0.5। तो हाणे हिनखे असां हिते जेको आहे बाय क्लास मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि वैल्यू जेको आहे कुझु हिन तरीक़े सां ठही ईंदो r e इज इक्वल टू 1 अपॉन 0.5। हाणे 1 अपॉन 0.5 जॾहिं असां कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 2 ओम। ठीकु आहे, हाणे ॾिसो प्यारा ॿारो त मां तव्हांखे ऑलरेडी जेको आहे त सम्झे आयो हुउमि त जेकॾहिं चंद असां वटि रेज़िस्टर्स आहिनि ऐं असांखे असां वटि उन वैल्यूज़ जा रेज़िस्टर्स न आहिनि, असांखे वैल्यू घटि खपे रेज़िस्टर जो ऐं असां वटि वॾे वैल्यूज़ जा रेज़िस्टर्स मौजूदु आहिनि त असां कॉम्बिनेशन कहिड़ी यूज़ कंदा आहियूं, उहा असां कंदासीं जेको आहे त पैरेलल कॉम्बिनेशन। हाणे जेकॾहिं तव्हां हिते ॾिसो त असां वटि नंढे में नंढो जेको हिते रेज़िस्टर आहे उहो आहे 4 ओम जो, पर हिते जॾहिं असां इक्विवेलेंट रेज़िस्टेंस जी ॻाल्हि कईसीं त हिते असांखे जेको नेट रेज़िस्टेंस मिलियो उहो मिलियो 2 ओम। ठीकु आहे, उन खां बाद में असां ॿी कंडीशन जे तरफ़ हलूं था जेका रिक्वायर्ड आहे, उन में चवे थो त टोटल करंट फ्लोइंग द सर्किट। हाणे हिन मुकमिल सर्किट में टोटल करंट केतिरो फ्लो थींदो। डेटा जी तरफ़ जेकॾहिं असां हलूं त असां हींअर जेको आहे त इक्विवेलेंट रेज़िस्टेंस मालूम कयोसीं, उहो असां वटि आयो 2 ओम ऐं वोल्टेज असांखे 6 मिलियल आहे ऐं असांखे जेको आहे त होल सर्किट जो करंट मालूम करणो आहे। हाणे जेकॾहिं असां सोल्यूशन जी तरफ़ हलंदासीं प्यारा ॿार त हिते असां फार्मूलो यूज़ कंदासीं ओम्स लॉ वारो V इक्वल टू IR। असांखे मालूम करंट करणो आहे त हिन फार्मूले खे रीअरेंज कंदासीं ऐं ही ठही पवंदो असांजो I इज इक्वल टू V अपॉन R। ठीकु आहे, वोल्टेज में मिलियल आहे ऐं रेज़िस्टेंस में मिलियल आहे, फार्मूले में पुट कंदासीं त 6 डिवाइड बाय 2 इहो असां वटि थी वेंदो 3 एम्पियर। त हिन सॼे सर्किट में जेको असांजो करंट फ्लो थो थिए उहो थिए थो 3 एम्पियर। उन खां बाद में हींअर असीं वरी टी कंडीशन जे तरफ़ हलूं, टी रिक्वायरमेंट जे तरफ़ हलूं था जंहिंमें असांखे चवे थो त हर हिकु रेज़िस्टर में जेको करंट फ्लो थो थिए उहो असांखे ॿुधायो। पहिरियों त असां इहो मालूम कयोसीं त टोटल सर्किट में केतिरो करंट फ्लो थो थिए, उहो थिए पियो असांजो 3 एम्पियर। पर हाणे हिते जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त हिते असांजो जेको आहे त हर हिकु रेज़िस्टर में केतिरो करंट फ्लो थो थिए। जेकॾहिं असां डेटा जी तरफ़ हलूं प्यारा ॿारो त डेटा असां कहिड़े नमूने सां खणंदासीं। सभ खां पहिरीं त असां हिते रेज़िस्टर्स कयासीं। ठीकु आहे, जंहिंजा वैल्यू असां खे जेको आहे त मिलियल आहिनि 4, 6 ऐं 12 ऐं सोर्स सां कनेक्ट आहिनि जेको आहे 6 वोल्ट ऐं उन खां बाद में इन टिनी रेज़िस्टर में असांखे अलॻि अलॻि करंट मालूम करणो आहे। सभ खां पहिरीं असां जेको आहे त पहिरें रेज़िस्टर जे करंट जी तरफ़ हलंदासीं त हिते असां जेको फार्मूलो यूज़ कंदासीं प्यारा ॿारो उहो कंदासीं असां ओम्स लॉ जो। त वोल्टेज त असांजी कांस्टेंट आहे, तो हिते जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त करंट 1 असांखे मालूम करणो आहे कंहिंजो रेज़िस्टर 1 जो। ठीकु आहे, त हिते असां हिन फार्मूले खे थोरो रीअरेंज कंदासीं त ही थी वेंदो असांजो I1 इज इक्वल टू V अपॉन R1। हाणे हिन में असां वैल्यू जॾहिं पुट कंदासीं त वोल्टेज घणी आहे असां वटि 6 ऐं रेज़िस्टर जेको पहिरियों आहे उनजो मैग्नीट्यूड घणो आहे उहो आहे 4 ओम। ठीकु आहे, जेकॾहिं हिते असां प्यारा ॿारो टेबल आणूं जेका 2 जी टेबल आहे उहा 6 ते जेको आहे त 3 टाइम वेंदी ऐं उन खां बाद में 4 ते जेका टेबल आहे 2 जी उहा 2 टाइम वेंदी। ठीकु आहे, त असां वटि जेको वैल्यू ठही ईंदो उहो ठही ईंदो 3 अपॉन 2। जेकॾहिं 3 खे असां 2 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको करंट निकिरी आयो उहो निकिरी आयो असां वटि 1.5 एम्पियर। ठीकु आहे, यानी पहिरें रेज़िस्टर में जेको असां वटि करंट फ्लो थींदो या जेको उन रेज़िस्टर मां करंट गुज़रंदो उहो गुज़रंदो 1.5 एम्पियर। हाणे जेकॾहिं असां ॿिए रेज़िस्टर जे करंट जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त उनजे लाइ बि असां सेम जेको आहे त फार्मूलो यूज़ कंदासीं। ठीकु आहे, त करंट 2 ऐं रेज़िस्टर 2, त ही फार्मूलो असां हिते साॻे नमूने सां रीअरेंज कयोसीं ऐं उन खां बाद में असां वटि जेको वोल्टेज आहे उहो 6 आहे ऐं रेज़िस्टर 2 जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो बि 6 आहे। हाणे 6 खे जॾहिं 6 सां असां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 1 एम्पियर। ठीकु आहे,
यानी पहिरें रेज़िस्टर में जेको करंट फ्लो पियो थिए उहो पियो थिए 1.5 एम्पियर ऐं ॿिए रेज़िस्टर में जेको करंट फ्लो थो थिए उहो थो थिए 1 एम्पियर। ऐं हींअर असीं हलंदासीं वरी टे रेज़िस्टर जे करंट जी तरफ़। ठीकु आहे। साॻिए नमूने सां असां वटि फार्मूलो ओम्स लॉ जो आहे। ठीकु आहे। त हिते असां करंट टियों मालूम कंदासीं ऐं रेज़िस्टर असांजो टियों आहे। टे रेज़िस्टर जो हिते असां करंट मालूम कंदासीं। ठीकु आहे। सो हिन फार्मूले खे असां हिते रीअरेंज कयोसीं। उन खां बाद में हाणे हिते असां हिन जो वैल्यू रखंदासीं। त वोल्टेज आहे असां वटि 6 वोल्ट्स। टे रेज़िस्टर जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो आहे 12 ओम। हाणे 6 खे डिवाइड कंदासीं 12 सां त इहो थींदो असांजो 0.5 एम्पियर। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां थोरो अंडरस्टैंड करण जी कोशिशि कयूं त प्रीवियस स्लाइड में असां जॾहिं टोटल सर्किट जो जेको करंट मालूम कयोसीं उहो कयोसीं असां 3 एम्पियर। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे हिन जेको आहे त स्लाइड में या हिन स्टेटमेंट में असांखे चवे थो त तव्हां अलॻि अलॻि रेज़िस्टर जेको आहे त करंट मालूम कयो। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन रेज़िस्टर जे करंट जी ॻाल्हि कयूं त पहिरें रेज़िस्टर में 1.5 एम्पियर करंट थो गुज़रे ऐं ॿिए रेज़िस्टर में 1 एम्पियर ऐं टे रेज़िस्टर में जेको आहे त 0.5 एम्पियर। हाणे जेकॾहिं असां हिन टिनी एम्पियर्स खे या टिनी करंट्स खे जेकॾहिं पाण में असां जोड़ कयूं त छा असांजो हिन टोटल सर्किट वारो करंट बीहे थो। जेकॾहिं हिते असां 1.5 प्लस 1 कंदासीं त इहो थींदो असांजो 2.5 ऐं 2.5 में असां 0.5 जेको आहे त एड कंदासीं त इहो थींदो असांजो 3 एम्पियर। यानी टोटल करंट असांजो जेको आहे त उहो हिन जेको आहे त रेज़िस्टर्स मां गुज़रे थो। ठीकु आहे। उहो केतिरो थो गुज़रे उहो 3 एम्पियर थो गुज़रे। ठीकु आहे। पर हिते जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त हिते जॾहिं रेज़िस्टर जो वैल्यू घटि आहे त उन मां करंट वधीक थो गुज़रे ऐं जंहिं रेज़िस्टर जो वैल्यू वधीक आहे उन मां करंट घटि थो गुज़रे। ठीकु आहे। उन खां बाद में हींअर असीं लास्ट न्यूमेरिकल जी तरफ़ हलूं था जंहिंजी स्टेटमेंट में चवे थो a 220 volt circuit is used to power two 120 watt and 80 watt light bulbs. Which bulb has the greater resistance and which has a higher current? चवे थो त हिकिड़ो असां वटि सर्किट आहे जंहिंमें असां जेको आहे त ॿ बल्ब अटैच कया आहिनि। ठीकु आहे। ऐं उन ॿिन्ही बल्बनि खे जेको असां पावर ॾियूं था उहो हिकु करो नथा ॾियूं। हिकिड़े खे असां 120 वाट था ॾियूं ऐं हिकिड़े खे असां 80 वाट था ॾियूं। हाणे चवे थो त उन ॿिन्ही बल्बनि में कहिड़े बल्ब जो रेज़िस्टेंस वधीक हूंदो ऐं कहिड़ो बल्ब वधीक करंट यूज़ कंदो। सभ खां पहिरीं असांखे छा करिणो त हिन ॿिन्ही बल्बनि जो जेको आहे त रेज़िस्टेंस मालूम कंदासीं। उन खां बाद में असां कंपेयर कंदासीं त कहिड़े बल्ब जो रेज़िस्टेंस वधीक आहे। उन खां बाद में इन ॿिन्ही बल्बनि जो वरी असां करंट मालूम कंदासीं ऐं करंट मालूम करण खां बाद में असांखे ख़बर पइजी वेंदी त कहिड़े बल्ब जो करंट जेको आहे त वधीक आहे। ठीकु आहे। या कहिड़ो बल्ब जेको आहे त करंट वधीक थो कंज़्यूम करे। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां सभ खां पहिरीं असां हिते डेटा जी तरफ़ हलंदासीं। डेटा जेका असांखे मिलियल आहे पावर 1 आहे 120 वाट ऐं पावर 2 आहे 80 वाट। उन खां बाद में वोल्टेज जेका मिलियल आहे उहा आहे 220 वोल्ट ऐं पहिरें बल्ब जो जेको करंट आहे उहा बि असांखे मालूम करिणो आहे। ॿिए बल्ब जो करंट बि मालूम करिणो आहे। उन खां बाद में पहिरें बल्ब जो रेज़िस्टेंस मालूम करिणो आहे ऐं ॿिए बल्ब जो बि रेज़िस्टेंस मालूम करिणो आहे। हाणे सॉल्यूशन जे तरफ़ जेकॾहिं असां हलूं प्यारा ॿारो त सभ खां पहिरीं जेको आहे त असां जेको आहे 120 वाट वारे बल्ब जो रेज़िस्टेंस मालूम कंदासीं ऐं इन जे लाइ जेको असां हिते फार्मूलो यूज़ कंदासीं प्यारा ॿारो उहो असां यूज़ कंदासीं जेको आहे त पावर जो फार्मूलो ऐं पावर जो जेको फार्मूलो हिते असां यूज़ कयूं था उहो आहे V²/R। ठीकु आहे। उहो छाजे करे असां यूज़ कयूं था। हूअं त पावर जो जेको फार्मूलो आहे उहो आहे वर्क पर यूनिट टाइम बि आहे। ठीकु आहे। पर हिते जेको असां ही फार्मूलो छो था यूज़ कयूं उहो इन जे करे त हिते असांखे वोल्टेज बि आहे ऐं उन खां पोइ पावर असांखे मिलियल आहे ऐं उन खां बाद में रेज़िस्टेंस जी बि हिते ॻाल्हि थिए थी। त तॾहिं जेको आहे त ही असां फार्मूलो यूज़ कयोसीं छो त हिन में ॿ शयूं असांखे रुकाइण आहिनि। टी शइ असांखे मालूम करणी आहे। पर जेकॾहिं असां हू फार्मूलो यूज़ कयूं आहे वर्क पर यूनिट टाइम वारो त उन में जेको आहे त असांखे इहे शयूं असां मालूम न करे सघूं आहे। ठीकु आहे। ऐं हूअं बि जेको आहे त मां तव्हांखे ऑलरेडी जेको आहे त पावर वारे टॉपिक में टे उन जा मां फार्मूला तव्हांखे सम्झाए आयो आहियां। ठीकु आहे। सो ॿ फार्मूला हिते जेको आहे त असांजा हिन न्यूमेरिकल में जेको आहे त यूज़ थींदा। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे असांखे मालूम छा करिणो मालूम करिणो आहे असांखे हिते रेज़िस्टेंस। त हिन फार्मूले खे असां हिते रीअरेंज कंदासीं। सो अहिड़े नमूने सां हिते असां R1 = V²/P कयोसीं। ठीकु आहे। यानी पहिरें बल्ब जो हिते असां रेज़िस्टेंस मालूम कंदासीं। सो जेकॾहिं हिते असां वोल्टेज जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त वोल्टेज असां वटि घणी आहे उहा आहे 220 वोल्ट। त हिते फार्मूले जे हिसाब सां असां स्क्वायर ॾिनोसीं ऐं पावर जेको आहे पहिरें बल्ब जो उहा आहे 120 वाट्स। त अहिड़े नमूने सां हाणे हिते जेकॾहिं असां 220 जो स्क्वायर कंदासीं
त इहो थींदो असांजो 48,400 ऐं उन खां बाद में 120 असांजो साॻियो रहियो। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में जॾहिं असां हिन ॿिन्ही टर्म्स खे पाण में डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 403.33 ओम। यानी पहिरियों जेको बल्ब आहे उहो हेतिरो रेज़िस्ट करे थो, यानी उनजो रेज़िस्टेंस जेको आहे उहो 403 ओम आहे। उन खां बाद में हाणे असां जेकॾहिं सेकंड बल्ब जे रेज़िस्टेंस जी ॻाल्हि कयूं त उनजे लाइ बि असां जेको आहे सेम फार्मूलो यूज़ कंदासीं ऐं हिनखे बि असां हिते रीअरेंज कंदासीं। ठीकु आहे। रेज़िस्टेंस 2 मालूम करण जे लाइ, यानी ॿिए बल्ब जो रेज़िस्टेंस मालूम करण जे लाइ। तो हिन में बि असां हिते वैल्यू पुट कंदासीं 220 जेको आहे त वोल्ट्स असांखे मिलियल आहे ऐं उन खां बाद में पावर मिलियल आहे ॿिए बल्ब जो 80 ऐं हिते जेको आहे हिनजी स्क्वायर कयोसीं त हीअ थींदो 48,400 ऐं 80 हिते असां डिवाइड कईसीं। हाणे जॾहिं 48,400 खे डिवाइड कंदासीं असां 80 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 605 ओम। हाणे ॾिसूं प्यारा ॿारो त असां वटि हिकु R1 आहे, ॿियो R2 आहे, यानी 120 वाट वारो जेको बल्ब आहे उहो जेको उनजो जेको रेज़िस्टेंस निकितो उहो निकितो 403 ओम ऐं जेको असांजो 80 वाट वारो बल्ब आहे उनजो रेज़िस्टेंस निकितो असांजो 605 ओम। ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु छा थियो त असांजो जेको 80 वाट वारो बल्ब आहे उहो वधीक रेज़िस्टेबल आहे कंहिंखां 120 वाट वारे बल्ब खां। ठीकु आहे। यानी असां ईअं चई सघूं था त R2 इज़ ग्रेटर देन R1। ठीकु आहे। त हाणे हिते असां ईअं चई सघूं था त इट मीन्स 80 वाट बल्ब हैज़ द हायर रेज़िस्टेंस, यानी जेको 80 वाट वारो बल्ब आहे उनजो जेको रेज़िस्टेंस आहे उहो वधीक आहे। ठीकु आहे। यानी हिकिड़ी पॉइंट असांखे इहा हिते क्लियर थी वई त कहिड़े बल्ब जो जेको रेज़िस्टेंस आहे उहो वधीक आहे, उहो आहे असांजो 80 वाट वारे बल्ब जो। ठीकु आहे। प्यारा ॿारो, हींअर असीं जेको आहे त करंट मालूम कंदासीं ॿिन्ही बल्ब जो। सभ खां पहिरीं असीं जेको आहे त 120 वाट वारे बल्ब जो जेको आहे त करंट मालूम करण जी कोशिशि कंदासीं। सो इन जे लाइ जेको असां फार्मूलो ते यूज़ कंदासीं उहो आहे P = VI। हाणे हिन फार्मूले खे असां रीअरेंज कंदासीं, छाजे करे त असांखे हिते जेको आहे त करंट मालूम करणो आहे। सो हीउ थींदो असांजो I1 = P1 / V। हाणे हिते असां जेको आहे त पहिरें बल्ब जो पावर रखंदासीं ऐं हिते जेको आहे त वोल्टेज रखंदासीं त असां वटि असांखे जेको आहे त करंट मालूम थी वेंदो। ठीकु आहे। हाणे पावर जेको पहिरें बल्ब जो आहे उहो आहे असां वटि जेको आहे त 120 ऐं उन खां बाद में जेको आहे त वोल्टेज जेका आहे उहा आहे असां वटि 220। हाणे जेकॾहिं असां 120 खे डिवाइड कंदासीं 220 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.505 एम्पियर्स, यानी 120 वोल्ट वारो जेको 120 वाट वारो जेको बल्ब आहे उहो उन मां जेको करंट गुज़रे थो उहो गुज़रे थो 0.505, या उहो जेको करंट कंज़्यूम करे थो उहो करे थो अधु एम्पियर। उन खां बाद में हाणे असां जेको आहे त वरी 80 वाट वारे बल्ब जो करंट मालूम कंदासीं। इन जे लाइ बि असां जेको आहे सेम फार्मूलो यूज़ कंदासीं ऐं हिन फार्मूले खे वरी असां रीअरेंज कयोसीं हिते। हाणे हिन फार्मूले में हिते असां जेको आहे त वैल्यू पुट कंदासीं। ठीकु आहे। हाणे पावर आहे 80 ऐं उन खां पोइ वोल्ट आहे 220। 80 खे जॾहिं 220 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.36 एम्पियर। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही जे करंट खे पाण में कंपेयर कयूं प्यारा ॿारो त जेको असांजो 80 वाट वारो बल्ब आहे उहो करंट थोरो थो इस्तेमालु करे ऐं उन खां बाद में जेको असांजो 120 वाट वारो बल्ब आहे उहो जेको करंट इस्तेमालु थो करे उहो वधीक थो करे। हाणे अहिड़े नमूने सां असां हिते चई सघूं था त जेको आहे त करंट 1 जेको आहे उहो ग्रेटर देन आहे कंहिंखां करंट 2 खां, यानी 120 वाट वारो बल्ब जेको आहे उहो वधीक करंट कंज़्यूम करे थो कंहिंखां 80 वाट वारे बल्ब खां। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां असां हिते जेको आहे स्टेटमेंट में बि लिखीसीं त इट मीन्स 120 वाट बल्ब कैरीज़ मोर करंट। सो हीअ जेको आहे त अॼु असांजो लेक्चर जंहिंमें असां जेको आहे त चैप्टर नंबर 15 जे सभिनी न्यूमेरिकल्स खे सॉल्व कयोसीं। मूंखे उमेद आहे तव्हांखे हीअ जेके न्यूमेरिकल्स आहिनि प्यारा ॿारो उहे सम्झ में अची विया हूंदा। हिन लेक्चर खे असां ख़तमु था कयूं। तो नए लेक्चर में इनशाला वरी असां नए चैप्टर सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।